जय श्री झूलेलाल। हिन वक्त मां हिमाचल राज्य जे कुयो डिस्ट्रिक्ट में मणिकरण गुरुद्वारा साहिब में दर्शन करण आई आहियां। ही पवित्र गुरुद्वारो पार्वती नदी जे किनारे वसियल आहे। ही गुरुद्वारो पंहिंजे गरम पाणी जे चश्मे लाइ बि मशहूर आहे। चवंदा आहिनि गुरु नानक देव जी भाई मर्दाना ऐं पंज प्यारनि सां गॾु यात्रा जे समय हिते आया हुआ ऐं हिन गरम पाणी में ही रोटी ठाहे खाधी हुई। हिन लाइ अॼु बि गुरुद्वारे में ठहण वारो लंगर प्रसादी में फुल्कनि खे छॾे भाॼी चांवर चांहि हिन पाणी में उबाली वेंदी आहे। हिन गरम पाणी जे कुंड में लंगर प्रसादी ऐं श्रद्धालु पंहिंजे घर लाइ प्रसाद में छोला ऐं चांवर टेकाईंदा आहिनि। हिन कुंड जे मथां भगवान भोलेनाथ जी मूर्ति ठहियल आहे। छोकी भगवान भोलेनाथ सां गॾु माता पार्वती यात्रा विचरण पिए कयो त माता पार्वती जी कन जी बाली हिन जगह ते किरी पई। हिन लाइ हिन जगह जो नालो मणिकरण पियो। यानी मणि मतलब बाली ऐं करण जो मतलब कन। हिते तव्हां गुरुद्वारे जो सुहिणोपन ॾिसी मोहित थी वेंदव। पार्वती नदी के लोहे जे पुल तां पार करे गुरुद्वारे में वञण हिकु अलॻि ई एक्सपीरियंस आहे। हिते तव्हांखे रहण लाइ गुरुद्वारे जी तरफ़ां बि रूम मिली वेंदा ऐं उन्हनि जे हेठां बि तव्हांखे स्विमिंग पूल जे आकार जो वॾो सो पवित्र गरम पाणी जो जल कुंड मिली वेंदो जिते तव्हां सनानु करे था सघो। हिते तव्हांखे होटलनि में बि हिन गरम पाणी जो ई स्रोत मिलंदो। जय श्री झूलेलाल।